जय झूलेलाल। असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। भारतीय सिंधु सभा महिला विंग ऐं कश्यप कॉलोनी पंचायत जे पारां इको फ्रेंडली गणेश जी मूर्ति ठाहिण सेखारी वई। हिन जो प्रशिक्षण कोमल शर्मा पारां ॾिनो वियो। हिन कार्यक्रम जो उद्देश्य वधंदे जल प्रदूषण खे रोकण आहे, छो त पाणीअ में केमिकल, थर्माकोल, प्लास्टिक, प्लास्टर ऑफ पेरिस इहे सभु वञी करे जल खे प्रदूषित कंदा आहिनि। हिन खे रोकण ऐं मूर्ति कलाउ खे बढ़ावो ॾियणु हिन कार्यक्रम जो मुख्य उद्देश्य हुयो। हिन हुनर खे सिखी करे नंढी नंढी मूर्तियूं ॿारनि पारां ठाहे करे पंडाल ऐं घरनि में स्थापित कई वेंदियूं। इन मूर्तियुनि खे ॿारनि विशेष पोशाक, रंग बिरंगा मणिया ऐं लेसनि सां सजायो। हिन कार्यक्रम में हर उमिरि जा माण्हू शामिल थिया। ख़ासि कर महिलाउनि जो उत्साह ॾिसण लाइक़ु हुयो। हिकु महिला पंहिंजे 4 महीननि जे नंढे ॿार खे हंज में खणी करे गणेश जी मूर्ति ठाहिणु सिखी ऐं ॾाढी सुहिणी कलाकृति ठाही। कंहिं लंबोदर रूप में त कंहिं मूषक सवारी वारो गणेश ठाहियो। कार्यक्रम में भारतीय सिंधु सभा नगर अध्यक्ष कंचन मलगानी, सचिव सोनी बहरानी, अनीता नागदेव, चंदा ठाकुर, जगदीश जग्यासी, सुनील लालवानी, भारती वाधवानी, पूनम बजाज, सुनीता खत्री, ट्विंकल आडवानी, मुरली वाधवानी इन्हनि सभिनि जो सहयोग रहियो। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।